ओम शांति। अधेरे मले तारीख 28/10/2024। मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठी मीठी बार सतगुरु जी पेरी पेरी श्रीमता देही अभिमानी ठव। देह अभिमान खे छॾो। प्रश्न हिन समय तव्हां ॿारनि खे कोई भी इच्छा व चाहना न रखी सघंदा आहियो। छो? उत्तर आहे छो जी तव्हां सभु वानप्रस्थी आहियो। तव्हां ॼाणंदा आहियो न अखियुनि सां जो कुझु ॾिसंदा आहियूं उहो सभु विनाश थियणो आहे। हाणे तव्हांखे कुझु बि न खपे, बिल्कुलु बेघर ठहिणो आहे। अगरि अहिड़ी कोई ऊची चीज़ पाईंदव त खीचदी, पोइ देह अभिमान में फसी वेंदव। इन में ई महिनत आहे। हाणे महिनत करे पूरो देही अभिमानी ठहो त विश्व जी बादशाही मिली वेंदी। हाणे महिनत करे पूरो ई देही अभिमानी ठहिणो आहे कि मां त आत्मा आहियां। ओम शांति। इहे 15 मिंट व अधु घंटो ॿार वेठा आहिनि। बाबा बि 15 मिंट विहारंदा आहिनि कि पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। ये शिक्षा हिकु ई बार मिलंदी आहे, पोइ कॾहिं न मिलंदी आहे। सतयुग में हीअं न चईंदासीं आत्म अभिमानी थी करे वियो। इहे हिकु ई सतगुरु चईंदा आहिनि। उन्हनि जे लाइ चइबो आहे हिकु सतगुरु तारे बाक़ी सभु बोरे। अच्छा, मतिलबु सभु डुबोए। हिते बाप तव्हांखे देही अभिमानी ठाहींदा आहिनि। ख़ुदि ई देही आहिनि। सम्झाइण जे लाइ चईंदा आहिनि मां तव्हां सभी आत्माउनि जो बाप आहियां। उन्हनि खे त देही ठही बाप खे यादि न करिणो आहे न। यादि बि उहे ई कंदा जो आदि सनातन देवी देवता धर्म जी भाती हूंदा। भाती त ॾाढा हूंदा, नंबरवार पुरुषार्थ अनुसार। हाणे इहे ॻाल्हियूं ॾाढी सम्झण ऐं सम्झाइण जी आहिनि। परमपिता परमात्मा तव्हां सभिनि जो बाप बि आहे ऐं बिल्कुलु ऐं नॉलेजफुल बि आहे। आत्मा में ई नॉलेज रहंदी आहे। तव्हांजी आत्मा संस्कार खणी वेंदी आहे। बाप में पहिरियों खां ई संस्कार आहिनि। उहो त बाप आहे न। इहे त सभु मञंदा आहिनि। पोइ बि उन में ख़ूबी आहे जो उन्हनि में ओरिजिनल नॉलेज आहे। उहो बीज रूप आहे न। जैसे बाप तव्हांखे वेही सम्झाईंदा आहिनि तव्हांखे पोइ ॿियनि खे सम्झाइणो आहे। बाप मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहे। पोइ सत चैतन्य ऐं नॉलेजफुल आहे। उन्हनि खे हिन सॼी सृष्टि जी नॉलेज आहे। बाबा खे हिन सॼी सृष्टि जी नॉलेज आहे कि सृष्टि नई खां पुराणी, पुराणी खां नई कीअं थींदी आहे। बाबा बीज रूप आहे न, उहो सत चैतन्य नॉलेजफुल आहे। उन्हनि खे हिन सॼे झाड़ जी नॉलेज आहे ऐं ॿियो कंहिंखे बि झाड़ जी नॉलेज न आहे। इन जो बीज बाप आहे जंहिंखे परमपिता परमात्मा चइबो आहे। जीअं आम जो झाड़ त उन्हनि जो क्रिएटर बीज खे चईंदासीं न, उअं ई जीअं बाबा बि थी वियो, परंतु उहा जड़ आहे। अगरि चैतन्य हुजे हा त उनखे मालूम रहे हा न मूं मां इहे झाड़ सॼो कीअं निकिरंदो आहे, परंतु उहो त जड़ आहे न। उनखे उनजो बीज हेठि बोइबो आहे। इहे त चैतन्य बीज रूप आहे। इहे मथे रहंदा आहिनि। इहे बि मास्टर बीज रूप। तव्हां बि मास्टर बीज रूप ठहींदा आहियो न। तव्हां बाप सां तव्हांखे नॉलेज मिलंदी आहे। उहो ऊचे ते ऊच आहे। पद बि तव्हां ऊच पाईंदा आहियो न। स्वर्ग में बि ऊच पद खपे। इहे नॉलेज न सम्झंदा आहिनि। स्वर्ग में देवी देवताउनि जी राजधानी आहे। राजधानी में राजा रानी प्रजा ग़रीब साहूकार आदि सभु कीअं ठहिया हूंदा। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कीअं थिए थी। केरु कंदो आहे? भॻवान स्वयं हिन सृष्टि ते अची करे हुन धर्म जी स्थापना कंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि ॿार जो कुझु थींदो आहे ड्रामा जे प्लान अनुसार। सभु ड्रामा जे वश आहिनि। बाप बि चईंदा आहिनि मां ड्रामा जे वश आहियां। मूंखे बि इहो पार्ट मिलियो आहे। उहो ई पार्ट वॼाईंदो रहंदो आहे। उहो पोइ आहे सुप्रीम आत्मा।
बाबा आहे सुप्रीम आत्मा, उन्हनि खे सुप्रीम फादर बि चइबो आहे। ॿियास त सभिनि खे चईंदासीं ब्रदर्स। बाबा आहे सुप्रीम फादर। ॿियो कोई फादर टीचर गुरु कंहिंखे न चइबो आहे, उहो सभिनि खां सुप्रीम बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे। इहे ॻाल्हियूं भुलिजणियूं न खपनि, परंतु ॿार भुलिजी वेंदा आहिनि छो जो नंबरवार पुरुषार्थ अनुसार राजधानी में खपनि। हर हिकु जीअं पुरुषार्थ कंदा आहिनि, इहे झटि मालूम, स्कूल में बि मालूम पइजी वेंदो आहे। इहे बाप खे यादि कंदा आहियो व न, देही अभिमानी ठहिया आहियो व न, इहे नॉलेज में तिखो आहे, एक्टिविटी सां सम्झी वेंदो आहे। त इहे सभु कुझु मालूम पइजी वेंदो आहे। बाबा चवनि था बाप कोई खे कुझु डायरेक्ट चईंदा न आहिनि, न त फंक थी वञनि, लेकिन बाबा खे सभु कुझु मालूम पवंदो आहे। अफ़सोस न थी वञनि कि बाबा छा था चवनि, ॿियो सभु छा चईंदा। बाबा बतलाए सघंदा आहिनि कि फलाणी कहिड़ी सर्विस कंदा आहिनि, सॼो सर्विस जे मदार आहे न, बाप बि अची करे सर्विस कंदा आहिनि। ॿारनि खे ई बाप खे यादि करिणो आहे। यादि जी सब्जेक्ट डिफ़िकल्ट आहे न। बाप योग ऐं नॉलेज सेखारींदा आहिनि न। नॉलेज त ॾाढी सहज आहे, बाक़ी यादि में ई फेल थी वेंदा आहिनि, देह अभिमान में अची वेंदा आहिनि न। पोइ इहे खपे, इहे सुठी चीज़ आहे, ईअं ख़्यालात ईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि हिते त तव्हां वनवास में आहियो, तव्हांखे त हाणे वनवास में वञिणो आहे, पोइ कोई बि अहिड़ी चीज़ न पाए सघंदा आहियो। अगरि अहिड़ी कोई दुनियावी चीज़ हूंदी त खींचदी, शरीर बि खींचदो आहे न, शरीर बि खींचदो आहे। घड़ी घड़ी देह अभिमान में लाहींदा आहिनि, ईअं खाऊं, ईअं पारायूं, हीअं साड़ी पायूं। इन में महिनत आहे, महिनत बग़ैर विश्व जी बादशाही थोरी मिली सघंदी। महिनत बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार कल्प कंदा रहंदा, रिज़ल्ट प्रत्यक्ष थींदी रहंदी। स्कूल में बि नंबरवार ट्रांसफ़र थींदा आहिनि। टीचर सम्झी वेंदी आहे फलाणी सुठी महिनत कई, इन्हनि खे पढ़ाइण जो शौक़ु आहे। टीचर सम्झी वेंदी आहे फलाणे सुठी महिनत कई, इन्हनि खे पढ़ाइण जो शौक़ु आहे। फीलिंग ईंदी आहे उन्हनि में त हिकु क्लास सां ट्रांसफ़र थी ॿिए में, टे में वेंदा आहिनि। हिते त हिकु ई बार पढ़णो आहे, हिते पढ़णो बि आहे, पोइ पढ़ाइणो बि आहे। अॻियां हली जेतिरो तव्हां नज़दीक ईंदा वेंदव ओतिरो सभु मालूम पइजी वेंदो। इहे ॾाढी महिनत करणी आहे, ज़रूरु ऊच पद पाईंदव। इहे त ॼाणंदा आहियो न, कोई राजा रानी ठहींदा आहिनि, कोई छा ठहींदा आहिनि। प्रजा बि त ॾाढी ठहींदी आहे न, सिधी एक्टिविटी सां मालूम पइजी वेंदो आहे। इहे देह अभिमान में केतिरा रहंदा आहिनि, इन्हनि जो केतिरो लव आहे बाप सां गॾु ई लव खपे न, भाउ जो लव न खपे। भाइयुनि जे लव सां कुझु मिलंदो न आहे, न, भाइयुनि जे लव सां कुझु मिलंदो न आहे त किथे बि इहे बि सोने जी जंजीरियूं आहिनि। दीदी दादी भाउ भेणनि में अटकी पईंदा आहिनि। वरसो त हिकु बाप सां मिलणो आहे न। बाप चईंदा आहिनि ॿार पंहिंजे खे आत्मा सम्झ, मूंखे यादि करो त सभु पाप कटिजी वेंदा। मूल ॻाल्हि आहे ई बाप खे यादि करण जी, यादि सां ताक़त ईंदी, दिन प्रतिदिन बैटरी भरिजंदी वेंदी, शुद्ध ज्ञान जी धारणा थींदी वेंदी आहे न। तीर लॻंदो वेंदो, दिन प्रतिदिन तव्हांजी उन्नति नंबरवार पुरुषार्थ अनुसार थींदी रहंदी आहे। इहे हिकु ई बाप टीचर गुरु सतगुरु आहे जो देही अभिमानी ठहिण जी शिक्षा ॾींदा आहिनि। ॿियो कोई ॾेई न सघे। ॿियो त सभु देह अभिमानी, आत्म अभिमानी जी नॉलेज कोई मिलंदी न आहे।
कोई मनुष्य बाप टीचर गुरु न थी सघे, हर हिकु पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाए थो, है न। कोई बि मनुष्य बाप टीचर गुरु न थी सघंदो आहे, हर हिकु पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाईंदा आहिनि। त बाबा असांखे चवनि था, तव्हां साक्षी थी ॾिसो, सॼो नाटक तव्हांखे साक्षी थी ॾिसणो आहे, एक्ट बि करिणो आहे न। बाप क्रिएटर डायरेक्टर एक्टर आहे, शिव बाबा अची करे एक्ट कंदा आहिनि। सभिनि जो बाबा आहिनि, ॿार अथवा बच्चियूं सभिनि खे अची करे वरसो ॾींदा आहिनि, मतिलबु बालक ऐं बालिकी, मतिलबु बाबा त आत्माउनि खे ॾिसंदा आहिनि न, बाबा इहे थोरी ॾिसंदा आहिनि इहे स्त्री पुरुष आहे। त बाबा हर हिक खे वरसो ॾींदा रहंदा आहिनि। हिकु बाप बाक़ी सभु आत्मायूं भाव आहे, वरसो त हिकु बाप सां ई मिलणो आहे न, वरसो त हिकु बाप सां ई मिलणो आहे न। दुनिया जी कोई चीज़ बुद्धि में यादि न ईंदी आहे। बाप चवंदा आहिनि ॿार जो कुझु ॾिसंदा आहियो सभु विनाश थी वेंदो। बाबा चवंदा आहिनि ॿार जो कुझु ॾिसंदा आहियो सभु विनाश थी वेंदो, सभु विनाशी आहे। हाणे तव्हां सभिनि खे घरु हलणो आहे। उहो माण्हू ब्रह्म खे यादि कंदा आहिनि, गोया घर खे यादि कंदा आहिनि, सम्झंदा आहिनि ब्रह्म में लीन थी वञो। इनखे चइबो आहे अज्ञान। मनुष्य मुक्ति जीवन मुक्ति जे लाइ कुझु जो कुझु कंदा आहिनि उहो रॉन्ग आहे, जो कुझु युक्ति रचंदा आहिनि उहो सभु रॉन्ग आहे। राइट रास्तो त हिकु बाप ई ॿुधाईंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि असां तव्हांखे राजाउनि जो राजा ठाहींदा आहियूं ड्रामा प्लान अनुसार। कई चवंदा आहिनि असांजी बुद्धि में न वेंदो आहे, बाबा असांजो मुख खोलो, कृपा करो। बाप चवंदा आहिनि इन में बाबा खे त कुझु चइण जी ॻाल्हि ई न आहे। मुख्य ॻाल्हि आहे की तव्हांखे डायरेक्शन ते हलणो, बाप जो ई राइट डायरेक्शन मिलंदो आहे, बाक़ी सभु मनुष्य त रॉन्ग डायरेक्शन ॾींदा आहिनि। छोजी सभिनि में 5 विकार आहिनि, हेठि ई उतरंदा रहंदा आहिनि, रॉन्ग ठाहींदा रहंदा आहिनि, छा रिधी सिधी आदि कंदा रहंदा आहिनि। उन में सुख न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो इहे सभु अल्पकाल जा सुख आहिनि, उन्हनि खे चइबो आहे कागविष्ट समान सुख। हिनखे चइबो आहे कागविष्ट समान सुख। सीढ़ी जे चित्र ते ॾाढा सुठी रीति सम्झाइणो आहे ऐं झाड़ ते बि सम्झाइणो आहे। कोई बि धर्म वारे खे तव्हां ॾेखारे सघंदा आहियो असांजो धर्म स्थापना करण वारो फलाणे फलाणे समय ते ईंदो आहे, तव्हांजो धर्म स्थापना करण वारो फलाणे फलाणे समय ते ईंदो आहे। कंहिंखे बि ईअं सम्झाए सघंदा आहियो। जो ॿिया धर्मनि में कन्वर्ट थी विया आहिनि उन्हनि खे इहो धर्म ई सुठो लॻंदो, फट निकिरी ईंदा। बाक़ी कोई खे सुठो न लॻंदो त उहो पुरुषार्थ ई कीअं कंदो, है न। पहिरियों त हुनखे बाबा जो परिचय, बाबा केरु आहे उहो बुद्धि में वे, उन अनुसार ई उहो कर्म कंदा। मनुष्य खे फांसी ते चढ़ाईंदा आहिनि। तव्हांखे त हिकु बाप जी यादि में रहणो आहे। इहा आहे सभिनि खां वॾी मीठी फांसी। आत्मा जी बुद्धि जो योग बाप तरफ़ हुजे, आत्मा जी बुद्धि जो योग बाप तरफ़ हुजे। इहा आहे वंडरफुल फांसी। फादर त मथे रहंदा आहिनि न, त मथे बुद्धि लटकी रहे, मतिलबु ये यादि करिणो आहे, बाप खे यादि करिणो आहे। बाबा चवंदा आहिनि आत्मा जी बुद्धि जो योग बाप जी तरफ़ आहे। आत्मा खे चइबो आहे बाप खे यादि करो। ये यादि ई फांसी आहे। ये यादि ई मतिलबु बुद्धि सिधा मथे लटकी पई। फादर त मथे रहंदा आहिनि, तव्हां ॼाणंदा असां आत्मा ई आहियूं, असांखे बाप खे यादि करिणो आहे। इहो शरीर त हिते ई छॾे ॾियणो। तव्हांखे इहो सॼो ज्ञान आहे न, तव्हां हिते वेठा छो आहियो, वाणी खां परे वञण जे लाइ पुरुषार्थ कंदा आहियो न। बाप चवंदा आहिनि सभिनि खे मूं वटि अचिणो आहे, त कालनि जो काल थी वियो न। बाबा चवंदा आहिनि की सभिनि खे ई मूं वटि अचिणो आहे, त जीअं बाबा कालनि जो काल थी विया, उहो काल त हिक खे वठी वेंदा आहिनि। उहो त काल कोई आहे न जो वठी वञे।
ये त ड्रामा में सभु नूंदा आत्मा आपे ई समय ते हली वेंदी आहे। ये बाप त सभु आत्माउनि खे वठी वेंदा, पूरी विश्व जी आत्माउनि खे वठी वेंदा। त हाणे तव्हां सभिनि जो बुद्धि योग पंहिंजे घर बाबा वटि हुजणो खपे। शरीर छॾण खे मरणु चइबो आहे। शरीर ख़तमु थी वियो, आत्मा हली वई। बाप खे बुलाईंदा बि इन करे आहिनि कि बाबा अची करे असांखे हिन सृष्टि सां वठी हलो। हुते असांखे रहणो न आहे, हिते असांखे रहणो न आहे। ड्रामा जे प्लान अनुसार हाणे वापसि वञिणो आहे। चईंदा आहिनि बाबा हिते त अपार दुख आहे, हाणे हिते रहणु न आहे। इहे ॾाढी छीछी दुनिया आहे। मरणो बि ज़रूरु आहे। सभिनि जी वानप्रस्थ अवस्था आहे। हाणे वाणी खां परे वञिणो आहे ताकी कोई काल न खाईंदो आहे। तव्हां ख़ुशी सां वेंदा आहियो, है न। हाणे असां त ख़ुशी ख़ुशी वेंदासीं न। बसि हाणे समय अचे ई थो त बसि तयारु थी करे रहणो आहे। जॾहिं बि समय अचे हलो बाबा। मरणो बि ज़रूरु आहे। सभिनि जी वानप्रस्थ अवस्था आहे। हाणे वाणी खां परे वञिणो आहे ताकी कोई काल न खाईंदा आहिनि। तव्हां त ख़ुशी ख़ुशी सां वेंदा आहियो न। शास्त्र आदि जो बि आहिनि उहे सभु भक्ति मार्ग जा आहिनि। इहे पोइ बि थींदा। ड्रामा जी इहा ॾाढी वंडरफुल ॻाल्हि आहे। ये टेप आहे, ये घड़ी जो कुझु हिन समय ॾिसंदा आहियो उहो सभु पोइ वरी थींदा। इन में मुंझण जी ॻाल्हि न आहे। ये टेप, ये घड़ी जो कुझु आहे बाबा चवंदा उहो सभु कुझु वरी ॾिसंदव। इन में मुंझण जी ॻाल्हि न आहे। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट जो अर्थ आहे कि हू बहू रिपीट थींदी आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां वरी खां सो देवी देवता ठहूं था न, उहो पोइ उहो ई पोइ ठहींदा। जो हाणे पक्का ब्रह्मांड वारा ठहिया आहिनि उहो ई ठहींदा ऐं वरी 5000 साल खां पोइ उहो ई ठहींदा। इन में कोई बि फ़र्क़ु न पवंदो। इहे सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो बेहद जो बाप बि आहे, टीचर सतगुरु बि आहे। अहिड़ो कोई मनुष्य न थी सघंदो। इनखे तव्हां बाबा चईंदा आहियो। जीअं बाबा बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे। अहिड़ो कोई मनुष्य न थी सघंदो आहे। इन्हनि खे तव्हां बाबा चईंदा आहियो न। प्रजापिता ब्रह्मा चईंदा आहिनि। इहे बि चईंदा आहिनि मूंसां तव्हांखे स्वर्ग जो वरसो न मिलणो आहे। बाबा प्रजापिता ब्रह्मा बाबा खां असांखे वरसो न मिलणो आहे। बापू जी बि प्रजापिता ब्रह्मा न हुयो न। बाप चईंदा आहिनि इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि में तव्हां मुंहिंजो न चओ। असां ब्रह्मा खे भॻवान व देवता आदि न चईंदा आहियूं। बाप त ॿुधाईंदा आहिनि ॾाढे जन्मनि जे अंत में वानप्रस्थ अवस्था में मां इन्हनि में प्रवेश कंदो आहियां। बाबा ॿुधाईंदा आहिनि शिव बाबा जे अंदरि प्रवेश कंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि सॼे विश्व खे पावन ठाहिण लाइ मां इन्हनि जे ॾाढे जन्मनि जे अंत में वानप्रस्थ अवस्था में इन्हनि में प्रवेश थींदो आहे हिन पूरी दुनिया खे पावन ठाहिण लाइ। झाड़ में बि ॾेखारियो आहे। ॾिसो हिकदमि पिछाड़ी में बीठो आहे। हाणे त सभु तमो प्रधान जर्जड़ीभूत अवस्था में आहिनि। हीअ आहे तमो प्रधान, इहे बि तमो प्रधानता में बीठो आहे। उहे ई फीचर्स आहिनि। इन्हनि में बाप प्रवेश करे इन्हनि जो नाम ब्रह्मा रखंदा आहिनि। न त तव्हां ॿुधायो ब्रह्मा जो नाम किथां खां आयो। इहे पतित आहे, उहो पावन आहिनि। उहा पावन देवता ही पोइ 84 जन्म वठी करे पतित मनुष्य ठाहींदा आहिनि। ये बाप जो ई कमु आहे मनुष्य खे देवता ठाहिणु। पोइ जॾहिं 84 जन्म वठी करे आत्मा पतित थी वेंदी आहे त बाबा ई उनखे पावन ठाहींदो आहे। इहे सभु ॾाढी वंडरफुल सम्झण जी ॻाल्हि आहे। इहे उहो ॼाणंदा सेकेंड में, पोइ उहो 84 जन्म वठी इहे ठाहींदा।
इहे उहे ठाहींदा आहिनि सेकेंड में। पावन हिकु स्मृति आई, मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाबा आहे, बसि बाबा जो पूरो वरसो मिली वियो, पोइ पुरुषारथ करे उनखे पंहिंजो ठाहियो। बाबा त ॾेई छॾियईं, लेकिन अनुभव बि त करिणो आहे न। पोइ 84 जन्म पोइ वरी पतित ठहींदासीं। त बाबा चईंदा आहिनि इन में बाप प्रवेश करे वेही पढ़ाईंदा आहिनि, तव्हां बि पढ़ंदा आहियो। इनखे ई घरानो, इन जो बि घरानो आहे। लक्ष्मी नारायण राधे कृष्ण जा मंदिर बि आहिनि। परंतु ये कंहिंखे बि पतो न आहे कि राधे कृष्ण ही पहिरों प्रिंस प्रिंसेस हुया, जो पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा। राधे कृष्ण ही पहिरों, ब्रह्मा सरस्वती ही राधे कृष्ण ही लक्ष्मी नारायण। त बाबा चईंदा आहिनि कंहिंखे पतो न आहे, ये बेगर टू प्रिंस ठाहींदा आहिनि, ये बेगर टू प्रिंस ठाहींदा आहिनि। प्रिंस जो बेगर ठाहींदा आहिनि, पोइ वरी प्रिंस खां पोइ वरी बेगर ठही वेंदा आहिनि। केतिरी सहज ॻाल्हि आहे। 84 जन्मनि जी कहानी इन चित्रनि में आहे। इहे उहे ठाहींदा आहिनि, युगल आहिनि, हिन करे 4 भुजायूं ॾींदा आहिनि। युगल आहिनि, हिन करे 4 भुजायूं ॾींदा आहिनि। प्रवृत्ति मारा गाना, हिकु सतगुरु ई तव्हांखे पार वठी वेंदा आहिनि। बाप केतिरो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। पोइ दैवी गुण बि त खपनि। स्त्री जे लाइ पति खां पुछो, व स्त्री सां पति जे लाइ पुछो त झटि ॿुधाईंदा। इन्हनि में इहे खामियूं आहिनि, हिन ॻाल्हि में इहे तंग कंदा आहिनि। व त चईंदा आहिनि इहे ॿई ठीकु हलंदा आहिनि, या त चईंदा आहिनि कि असां ॿई ठीकु हलंदा आहियूं। कोई कंहिंखे तंग न कंदा आहिनि, ॿई हिक ॿिए जा मददगार साथी थी करे हलंदा आहिनि। कोई हिक ॿ खे किराइण जी कोशिशि कंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि हिन में सुभाउ खे ॾाढो सुठी रीति बदिलणो आहे। उहे सभु आहिनि आसुरी स्वभाव, देवताउनि खे चइबो आहे दैवी स्वभाव। इहे सभु तव्हां ॼाणंदा आहियो। आसुरी ऐं देवताउनि जी युद्ध न लॻी, असल में आसुरी संस्कार खे ख़तमु करणु ऐं दैवी संस्कार खे धारण करणु। पुराणी दुनिया ऐं नई दुनिया में जे आपस में मिली न सघनि। बाप चईंदा आहिनि पास्ट ॻाल्हियूं जो थी करे वयूं उनखे वेही लिखो। उन्हनि खे कहानी चईंदासीं न, कहानियूं चईंदासीं। जो पास्ट थी वियो उन्हनि खे कहानी चईंदासीं। त्योहार आदि इहे सभु हितां जा ई आहिनि। द्वापर खां वठी करे मल्हाईंदा आहिनि, सतयुग में न मल्हाईंदा आहिनि। इहे सभु बुद्धि में सम्झण जी ॻाल्हि आहे। देह अभिमान जे कारण ॿार ॾाढा पॉइंट्स भुलिजी वेंदा आहिनि। मां केरु आहियां? मां आत्मा आहियां, बाबा जी संतान। मूंखे अॼु बाबा इहे ॿुधाईं, अञा ताईं छा ॿुधाए अथई। नॉलेज त ॾाढी सहज आहे। 7 रोज़ में सॼी नॉलेज धारण थी सघंदी आहे। पहिरियों अटेंशन खपे यादि जी यात्रा जी। ज्ञान वठी करे पोइ यादि कंदा रहंदासीं, तॾहिं ई ज्ञान जी धारणा थींदी। ज्ञान सां सम्झ वधी वई, ज्ञान मिलियो, पंहिंजे खे आत्मा सम्झी बाबा खे निराकार रूप में यादि करो। जे यादि कंदा वेंदासीं उहा बुद्धि शुद्ध थींदी वेंदी, त ॿियो ज्ञान जी धारणा थी वेंदी। अच्छा, मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, हिन बेहद नाटक में एक्ट कंदे हुए सॼे नाटक खे साक्षी थी ॾिसणो। इन में मुंझणो न आहे। हिन दुनिया जी कोई बि चीज़ ॾिसंदे हुए बुद्धि में यादि न अचे।
है न। बेहद नाटक में एक्ट कंदे हुए सॼे नाटक खे साक्षी थी करे ॾिसणो कि हिन सॼे नाटक में छा छा थिए थो। इन में मुंझणो न आहे ईअं छो थो थिए, ईअं छो न थियो, ईअं छो थी करे। हिन दुनिया जे कोई भी चीज़नि ॾिसंदे हुए बुद्धि में यादि न अचे। यूज़ कयो, चलो ठीकु आहे, अॼु आहे ठीकु आहे, कल्ह न आहे ठीकु आहे। ॿियो आहे पंहिंजी आसरी स्वभाव खे बदिले दैवी स्वभाव खे धारण करणो। पंहिंजे आसरी स्वभाव खे छॾे करे बदिली करे दैवी स्वभाव धारण करणो। हिकु ॿ जो मददगार थी करे हलणो आहे। कंहिंखे बि असांखे तंग न करणो न। हिकु ॿ जे स्वभाव, हिकु बाबा चवनि था हिकु ॿ जो मददगार थी करे हलणो आहे, कंहिंखे बि तंग न करणो आहे। वरदान आहे स्वयं में सर्व शक्तियुनि खे इमर्ज रूप में अनुभव करण वारा सर्व सिद्धि स्वरूप ठहूं। लौकिक में कंहिं वटि कंहिं ॻाल्हि जी शक्ति हूंदी आहे, चाहे धन, चाहे बुद्धि, चाहे संबंध संपर्क जी, त उनखे निश्चय रहंदो आहे कि हीअ छा वॾी ॻाल्हि आहे। उहा शक्ति जे आधार सां सिद्धि प्राप्त करे वठंदा आहिनि। तव्हां वटि त सभी शक्तियूं आहिनि। अविनाशी धन जी शक्ति सदा साथ आहे, बुद्धि जी शक्ति सदा साथ आहे, त पोज़िशन जी शक्ति बि आहे न। सर्व शक्तियूं तव्हां में आहिनि। इन में इनखे सिर्फ़ इमर्ज रूप में अनुभव करो त समय ते विधि द्वारा सिद्धि प्राप्त करे वठंदा। त हाणे असांखे हर शक्ति खे इमर्ज रूप में अनुभव करणो। शांति जी शक्ति, सब शक्तियूं समय ते विधि द्वारा सिद्धि प्राप्त करे सिद्धि स्वरूप थी वेंदा न। त सब शक्तियुनि खे इमर्ज करे उन्हनि खे अनुभव करो, समय ते उन्हनि खे कार्य में लॻायो त सिद्धि स्वरूप थी वेंदासीं। स्लोगन आहे मन खे प्रभु जी अमानत सम्झी करे उनखे सदा श्रेष्ठ कार्य में लॻायो। मन असांजी प्रभु जी अमानत आहे। चईंदा न मन मंदिर आहे, मन मंदिर आहे न, त मन खे शुद्ध रखो। उन में ई परमात्मा जी उन मन जी शुद्धता सां ई असां भॻवान खे यादि करे सघंदासीं। तॾहिं ई असां श्रेष्ठ कार्य करे सघंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।